सजावल में पानी जे खोट खिलाफ़ आबादगारनि SUP STP शहरी इतिहाद सजावल ऐं सूफ़ी संगत पारां मामू लाडो चौक खां एहतजाजी रैली कढी इरीगेशन ऑफिस सजावल अॻियां एहतजाजी धरणो हया वियो। धरणे खे ख़िताब कंदे अॻवाणनि छिती नारेबाज़ी कंदे वफ़ाक़ सां गॾु इरीगेशन अमले सजावल खे पाणी जो खोट जो ज़िम्मेवार करार ॾींदे इल्ज़ाम हया त आपाशी अमले जी मिली भगत सां मुबैना गरी रिश्वत एवज़ बूछड़ी ताईं पाणी नथो पहुचायो वञे, जंहिं सबबि गुज़िरियल 6 महीननि खां शाखनि मां वारी उॾामी रही आहे। इंसान तोड़े जानवर उञ विघे मरी रहिया आहिनि, जॾहिं त जर जो पाणी बि खारो थी वियो आहे, जंहिं सबबि उते जा रहवासी लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि। अॻवाणनि सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त सालनि खां खांटी न थियल शाखनि जी खांटी कराई वञे, गॾोगॾु नाजाइज़ क्वाटा लिफ्टूं गैर कानूनी कट ऐं वाटर कोर्सनि जी नए सिर पेच मूजिबि माप रखी वञे, जीअं टेल ताईं पाणी पहुची सघे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।